जय झूलेलाल दोस्तों। जेका मां कॉम्पिटिशन रखी हुई 3 अखरनि में मुस्कान आहूजा डिस्क्राइब कयो, 3 उहे बि सिंधी अखर। मूंखे एॾा सारा कमेंट्स आया आहिनि, उन जे लाइ थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। एॾा प्यारा प्यारा नाला ॾियण जे लाइ मूंखे। हूअं मां हर प्लेटफॉर्म तां हिकु हिकु नालो सिलेक्ट करण वारी हुयमि, पर एॾा सुठा कमेंट्स ॾिसी करे हाणे मां डिसाइड कयो आहे त हर प्लेटफॉर्म तां असां ॿ नाला सिलेक्ट कंदासीं। त अचो मां विनर्स ॿुधायां थी पई। हाणे सभिनी खां पहिरियों फेसबुक तां, उन में पहिरियों आहे सिया आर छबलानी, जंहिंजो कमेंट आहे सिंधियत जी धरोहर। ॿियो आहे मीना मोटवानी, सुहानी सिंधियत जी सूंहं, जिन मूंखे इहो प्यारो नालो ॾिनो आहे, थैंक यू। सेकेंड प्लेटफॉर्म यूट्यूब तां शोभा फूड मज़ा, जिन मूंखे नालो ॾिनो आहे सियाणी सबाजड़ी साहेड़ी। रितु पंजवानी, रंधणे जी रानी, थैंक यू। ऐं इंस्टाग्राम तां हाणे सभिनी खां पहिरियों आहिनि हिते प्रिया वच्छानी। इन्हनि मूंखे फेसबुक ते बि नालो ॾिनो आहे और इंस्टाग्राम ते मूंखे ॿई नाला पसंदि अची विया आहिनि। निमाणी निंगड़ी मुस्कान, इहो इंस्टाग्राम ते ॾिनो अथऊं, और फेसबुक ते मुस्कान विखेरींदी मुस्कान, थैंक यू प्रिया जी। और इंस्टाग्राम ते सेकेंड आहे भावेश तलरेजा, सिंधियुनि जो नगीनो। सभिनी खे वाधायूं जिन जिन प्राइज़ेस जीतिया आहिनि और जिन पार्टिसिपेट कयो आहे, मूंखे प्यारा प्यारा नाला ॾिना अथऊं, तहे दिल सां उन्हनि जो धन्यवाद। जिन प्राइज़ जीतियो आहे, प्लीज़ तव्हां मूंखे पंहिंजूं कॉन्टेक्ट डिटेल्स, एड्रेस जेके आहिनि, आइदर फेसबुक मैसेंजर ते या इंस्टाग्राम मैसेंजर ते मूंखे ज़रूर मोकिलियो, और हिन पोस्ट जे कमेंट में मूंखे मेंशन करे ॿुधाइजो त तव्हां उते एड्रेस मोकिली आहे, त मां चेक कंदमि। जय झूलेलाल।